चीज़ रोज़ इहो छोरियुनि सां लॻो पियो आहे। कॾहिं कंहिं सां ख़बर ई कोन थी पए। अॼु हिनखे जूता खणणा। हा नदीम पियो ॻाल्हाईं। तव्हांजे घर तंग केरु कंदो आहे ख़बर अथई? मां कंदो आहियां मां। रोज़ तुंहिंजी भेण ॾे फ़ोन ईंदी आहे न। हा राति जो 2 बजे 3 बजे तुंहिंजे घर जे नंबर ते तुंहिंजी भेण जे नंबर ते जेको तंग कंदा उहो मां आहियां। हा हाणे कपिड़ा मूंखे फिका कपिड़ा पाता पिया आहिनि बाबा। फिका कपिड़ा पाता पिया आहिनि। मूंखे कारो सैंडल आहे, पिशावरी रुमाल हथ में आहे। सम्झी ॻाल्हि खे? मोबाइल बि नीरी आहे मूं वटि। मोबाइल नीरी आहे मूं वटि। तूं अचु मूं ॾे ॿुधायां थो मां तोखे। अकेलो आहे बाबा। अचु तूं जंहिंखे वठी अचणो हूंदी अचु। हा सही आहे तूं अचु वक़्तु भरी तूं। अरे बाबा मां शादी कोन कंदुमि यार, कोन कंदुमि शादी। चयो न बसि। छो मूंखे रत कयो अथव? शादी मां न कंदुमि चयो मां हिकिड़ो दफ़ो न। अदा शादी भला तूं छो न कंदे? वाह यार मूं न सावरा ॾिठा न छोकिरी ॾिठी आहे। ईअं शादी वरी कीअं कयां? अॼु जे ज़माने में शादी थींदी आहे? अदा तो सावरा बि कोन ठहिया न, छोकिरी बि कान थी आहे, भला मुंहिंजी शादी कराए। शादी कंदे? हा हो मुंहिंजो सॼो टेंशन तो ख़तम करे छॾियो। तोखे ख़बर आहे? हा सही आहे। शादी कंदे पकल आहे? अल्लाह मां शादी कंदुमि। ठीकु आहे पोइ मां। महिरबानी आहे तुंहिंजी, वॾी महिरबानी। मां पहिरियों अरे केरु आहे का अदा पोइ मूंखे छा करिणो पवंदो? करिणो वरी छा पंदई बाबा? हुनजा चाचा मामा अचनि था। सही आहे? हा हो तोखां पुछनि तूं ई शादी करण वारो? मां शादी करण वारो। वाह वाह पोइ त बाबा दूर धमाकनि सां ईंदासीं, चचनि मामनि सां ईंदासीं। अरे शादी तुंहिंजी अहिड़ी थींदी जो मन को ख़बर ई तोखे कोन्हे को। ठीकु आहे बसि सही आहे? महिरबानी। ठीकु आहे महिरबानी। ओ यो चलना टनारो थी न इहो लुसी भाई इहो हलिया हलिया। मामा हेॾे अचो, हेॾे मां तव्हांजी भेण सां शादी कंदुमि। हेॾे अचो हेॾे। छोरे खे मगी त ॾिस। अॼु वरी सॼी लाहियोसि था वरी सॾ पतो करे। अॼु हले था ॾियोसि रमणक। हल मामा मुंहिंजी शादी करायो। मां पण हिते आयो आहे। मुंहिंजी शादी करायो मामा। मां हा तूं ही शादी कंदे? हाँ हाँ तो पढ़ाई